कोरोना वायरस खां पोइ लॉकडाउन सबब मोहाणा बुख ऐं बदहालीअ जो शिकार थी विया आहिनि। कराचीअ जी सामुंडी पटीअ ते माहीगीर आबादियनि मुबारक विलेज, दे अला बन्नू, मंझार समेत 1 दर्जन खां वधीक सामुंडी पट्टी ऐं जज़ीरनि ते आबाद लखे माहीगीर हुकूमती लॉकडाउन सबब सामुंडी शिकार खां महरूम आहिनि। कोरोना वायरस सबब गुज़िरियल केतिरनि ॾींहनि खां बेरोज़गार थींदड़ माहीगीरनि जे घरनि में चुलाव जामियल आहिनि, जन जे इंतजामिया तोड़े मुआणनि जे हक़नि जे तंज़ीमनि का बेसार न लधी। अभी कल रात को तो काफी भूखा है, खाना पीना की बच्चों को खाना मांग रही है। बच्चों को जो बेटी का बच्चा है, ये नानी खाना दे दो, दादी खाना दे दो, इसी मांग रही है। कल रात तक कोई खाना नहीं खाया। कमाने वाला जो है 2 बच्चा है, एक बच्चे को बीमार है, एक जो बच्चे सही है वो इंडिया में पकड़ लिया। अभी राशन देना कब तक बन रहा है? अभी एक राशन भी नहीं मिला, एक पैसे भी नहीं मिले। हम लोग क्या गुनाह किया? माहीगीरन रमज़ान, अमीर जत, मुस्तफा जत ऐं ॿियनि हुकूमत वक़्त खां मुतालबो कयो त कोरोना वायरस सबब माहीगीरनि ते पाबंदीअ जे करे असांजे घरनि में फाका कशी वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। हुननि चयो त जेकॾहिं इहा ई सूरतहाल रही त असां पंहिंजनि कुटुंबनि समेत रोडनि ते निकिरींदासीं ऐं सख़्त एहतिजाज कंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।